एकड़ो पेम्पर दीजो। हाँ मासी, मासी तो सुबह का वठी 50 पेम्पर वरता आहिनि, खैर ता है? हाँ पुट, मोरे पुट के वायरस थियो। अल्लाह माफ़ी दे, केड़ो वायरस? हंगड़ो वायरस। जानी पान केतरे ताईं लिकी लिकी मिलंदासे, छो न तो गाल करे पंहिंजी शादी जी पंहिंजे पीउ सां। कई आस खबर थी छा चवे थो? छा चवे थो? चए तो तुंहिंजी मां के मोए 15 साल थी आहिनि, पहिरियों मुंहिंजो निकाह करा, बाद में तुंहिंजो कराईंदुसि। हाणे इंजी उमिरि ॾिस, काथे ॻोल्हाइण जे लाइ रिश्तो, तूं पंहिंजी मां खे मञाएसि। शबकत छा पियो सोची? यार मां इहो पियो सोचां त अगरि क़िस्मत ख़राब थी वञे त कहिड़े मिस्त्री खां ठाराइजे। अमीरनि जे फोटो कढण जो स्टाइल। ऐं असांजो या अल्लाह मेरे को ट्रक सोन दी दे, ट्रक पैसे दी दे, बंगले दे, गाड़ियां दे मेरा मौला। अरे इतने क्यों मंगता पे? क्यों रे तेरे प्यू के ने मंगता पिया क्या? अरे यार तू तो फौज में भर्ती थी वहे न? हाँ यार कटे छॾियईं। छो छा जे लाए? यार उन्हनि चयो ब्लूट जैकेट पाए, मां वरी मच्छरदानी पाए छॾी। अच्छा भलो क्या तो कटें पो पाता ही छो? यार मूंखे लॻो हिन नंढड़े सुराख में मच्छर न आयो वेंदो त गोली कीअं वेंदी। शबकत हाँ मां पंहिंजे मोबाइल ते एड़ी रिंगटोन लगाई यार, तू ॿुधंदे न हैरान थी वेंदे। अच्छा हाँ फोन ते फोन हणी ॾिस। शबकत तोखे कीड़ो खाइण पसंद आ? अरे बस खाइण जो टाइम ते अहिड़ियूं ॻाल्हियूं। हाणे ॿुधाए छा पियो चवीं? यार तुझे चिप्स में तो कीड़ा हुआ। सबूते गवाह दे तहत पोपट खान ते को 5 साल दी सजा सुनाई वेंदी है। वो जज साहब मेरा घर बहु परे, मेरे को रोटी कौन देसी, मैं रोटी की तू कोसा? रोटी ते को जेल च मिलसी। ये गालत पुछे 20 साल बे भी वधावस। वड्डा मुझे नंढे भाई मां आवा जो केड़ो डोक कयो आ, असा बिनिन फुकरान जी कट लगी पियो बाबल। इंशाल्लाह मैं उस दिन की इंतजार कर रहा हूं, तुम और तुम्हारा छोटा भाई जेल में होंगे जब। भाऊ थोरो हाथ ते पानी तार। छा थियो? यार तव्हां जे गोठ जा माण्हू ईअं था अंगी वञनि जीअं संबोसो पियो हुजे। रैसा शो उदास हाँ? कमदार जेका असांजे घर में बिल्ली रहंदी हुई न, उहा मरी वई। अड़े एडो छो थो रोई? बिल्ली त मरी वई आ। रैसा उहा गाल ना है, पर हाणे खीर पीअण जो इल्जाम कहते आणंदुमि। हेलो अदा तव्हांजे घर एसी आहे? हाँ एसी आहे। अदा ॿधी रखजांसि मतां भॼी वञे। चरिया कंहिं जा बंदि कर फोन। हेलो अदा तव्हांजे घर एसी आहे? न है न एसी। केतिरो चयो मां ॿधी रखजांसि, भॼी विया न। ओ भाऊ हेडिस भाषा है। मुंहिंजा नसीब ख़राब हुया, तो जुआरी सां मुंहिंजी शादी थी। बस कर लितर हणाई बूथ वारो, नसीब तो मुंहिंजा ख़राब हुया, तो डायण सां मुंहिंजी शादी थी। तुंहिंजी मां छा चवंदी? छा चवंदी? मुंहिंजी धी तुंहिंजे घर में आई, रोशनी रोशनी थी वेंदी। पहिरीं रात बिजली जो मीटर सड़ी वियो। यार हिक मां एड़ो कम कयां जेको साइंसदान खां बि न थियो हुजे ऐं वॾे जो वॾे इंजीनियरनि खां बि न थियो हुजे, उहो कम मां करे वञा त मूंखे छा चवंदो? जुगाड़ी।
मेकू इहो तांडसा किवें तोड़ ठासी ओए मेकू इहो तांडसा किवें तोड़ ठासी तेरी शहर दीदी हैश में हादो ही दवा। दयाल वाला आजकल किथे तो रही? असां तो तुंहिंजे दिल में रहूं था। मुंहिंजे दिल में किरायो काट अगले महीने जो।